नाज़रीन, सिंधी शूद न्यूज़ बुलेटिन में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं मटियारीअ जे ब्यूरो चीफ सागर सोलंकी जी। सिंध प्रेस क्लब पलीजाणी स्टेशन जी हलफ़ बिरादरी जी तक़रीब थी गुज़री, जंहिंमें ज़िले मटियारीअ जे केतिरनि ई सहाफ़िन, अदीबनि, सियासी समाजी शख़्सियतुनि शिरकत कई, जिन में पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻुवान हाजी अरशद सोहू, सिंधी अदबी संघ ज़िला मटियारी जे राब्ता सेक्रेटरी उदास सोलंकी, सीनियर सहाफ़ी अब्दुल गफ़ूर मल्ला, सिंधी अदबी संगत पलीजाणी के सेक्रेटरी सैयद इमदाद अली शाह बुखारी, वकील बिरोई नामे वारो अदीब उस्ताद ऐं सिंधी अदबी संघ जो सेक्रेटरी ख़याल खत्री, सहाफ़ी अली रज़ा चंद्र, शहीद बेनज़ीर वेलफेयर सोसाइटी मटियारी जो सदर मोहम्मद सिद्दीक जय जो रफ़ी खोसो, फरहान शेख नदीम डेथो, जवार सादिक अली सोहू, अब्दुल जब्बार ज़रदारी, सोशल एक्शन कमेटी पलीजाणी जो सदर सैयद इरशाद अली शाह बुखारी ऐं इलाइक़े जे केतिरनि ई मोअज़्ज़ज़ शख़्सियतुनि पिणु शिरकत कई। सिंध प्रेस क्लब स्टेशन पलीजाणी जे नवनि चूंडियल उहिदेदारनि खे हाजी अरशद सोहू हलफ़ खणायो। उन मौक़े ते आयल महिमाननि खे ऐं उहिदेदारनि खे सिंध जी सूखड़ी, टोपी, अजरक ऐं गुलनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया ऐं रिफ्रेशमेंट पिणु कराई वई। ही हुयूं हिन वक़्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूद न्यूज़ TV।